गुरु अपने हर पल जपना, मार्गदर्शक मार्मिक वैदिक। जयराम जी अब की बिछड़ी कब मिलेगी, जाए पड़ेगी दूर। कि मंच शरीर मिलवा भगवत ध्यान, भगवत ज्ञान, भगवत आनंद के हासिल करण जे लाइ। जे न कई तो वरी जमण मण जे चक्कर में वेंदे, तो धिका खाईंदे। जयराम जी स्वामी जिन हिन वक़्तु तव्हांखे योग करिया ॾेखारे रहिया आहिनि। हीउ जेको आसन आहे सर्वा अंग जो हिकिड़ो अंश आहे। सर्वा अंग आसन जी माना आहे सॼे शरीर जे अंगनि खे शक्ति मिले थी, जंहिंजे करण सां नितनेम 15 मिंट 20 मिंट हमेशह सुबुह जो कजे, ख़ाली पेट